दरिया खान मरी मां कादिर लाशारी जी रिपोर्ट मुताबिक दरिया खान मरी भरसा गोठ के हाट में बल्दियाती इलेक्शन के हवाले से लाशारी बिरादरी जी अहम गडजानी थी गुजरी है। सियासी समाजी अगवान अब्दुल मजीद लाशारी आल पाकिस्तान लाशारी एताद जे जिले सदर गुलाम शबीर लाशारी जे सरपरस्ती में थी गुजरी। गडजानी में गोठ फतेह खान लाशारी गोठ जुमा खान लाशारी समेत मुख्तलिफ गोठन जे रहवासिन शिरकत कई। गडजानी में अब्दुल मजीद लाशारी गुलाम शबीर लाशारी अरशद लाशारी चयो त यूसी चानारी में लाशारी बिरादरी के वडे तइदाद में वोट आहिनि ऐं चूंडियल नुमाइंदा इलेक्शन दौरान वडा वडा वाइदा करे फिरी वञनि था। हिननि चयो त यूसी चानारी में लाशारी बिरादरी के गोठन के मुकम्मल तौर ते नज़रअंदाज कयो वियो आहे। रोड रस्तन तैलीम सेहत समेत बुनियादी सहूलत का महरूम बनायो वियो आहे। बल्दियाती इलेक्शन में कामयाब थी इलाइके जा मसला तरजी बुनियादन ते हल कराईंदासीं। गरजानी में अब्दुल सत्तार लाशारी अब्दुल कादिर लाशारी अब्दुल हक लाशारी डॉक्टर फिदा हुसैन लाशारी मोहम्मद अरशद लाशारी खालिद हुसैन लाशारी मुनीर अहमद लाशारी गुलाम कंबर लाशारी गोस बख्श लाशारी मोहम्मद बख्श लाशारी सुल्तान लाशारी माशूक लाशारी मदाद लाशारी सिकंदर लाशारी समेत वडी तइदाद में लाशारी बिरादरी जे माण्हुनि शिरकत कई। बिरादरी गॾु थी असां हिकिड़ो रिक्वेस्ट कयूं था। असांजो शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जो जनरल सेक्रेटरी आहे ऐं असांजो MPA बि आहे हिन जो तालकन मुशर्रफ फिरोज़ जो रेस मुमताज़ चांडिया साहब खे ऐं असांजो प्रेसिडेंट आहे शहीद बेनज़ीराबाद ज़ियाल हसन लंजार साहब ऐं उनखे बि काइंडली रिक्वेस्ट था कयूं त असांजे लाशारी बिरादरी खे नज़रअंदाज न कयो वञे। असांखे सीट खणंदासीं। हाणे असांखे जेके लाशारी सभु जेके कोट आहिनि फतेह खान लाशारी हाजी जलाल या ॿियूं या चांडिया सभु बिरादरियूं हिते इकट्ठे थियूं आहिनि ऐं असांखे इहो नज़रअंदाज कयो थो वञे लाशारनि खे ऐं असांजो तमामु घणो वोट आहे ऐं असांजा जेके MP आहिनि उन्हनि खे गुज़ारिश थो कयां त असांखे नज़रअंदाज न कनि ऐं असांजा तमामु वोट आहिनि ऐं असांजी सीट आहे असांखे सीट ॾिनी वञे।